अचो सर शुरू है कहाँ से शुरू है अस्सलाम वालेकुम दोस्तों मैं लाइव हुजर ता सा गड आया एक दफो बीहर एक नए सेशन में एक ही जो मौजूदा सेशन है वो असा जो रहंदो सिंधी 12वीं क्लास जो कोर्स है उन्हें थे इनमें असा 12वीं क्लास जो जेका भी सिंधी है उन सिंधी लाज़मी पढ़ंदासीं समझंदासीं अॻिते हली इन खे जेके भी मज़मून आहिनि उन्हनि मज़मूननि जी तारीख़ी अहमियत के ॾिसंदासीं और इन खां अलावा इल्म अदब में सिंधी क्लास 12 जो कहिड़ो हिस्सो आहे उन में कहिड़ा मज़मून आहिनि उन्हनि सभिनी मज़मूननि खे असां पढ़ंदासीं ऐं सम्झंदासीं 12 क्लास जे बुनियाद ते जेतिरा बि असांजा सबक आहिनि या मोस्ट इम्पोर्टेंट जेके इंतिहाई लाज़मी सबक आहिनि उन्हनि ते बि असां जेको आहे सो ॻाल्हाईंदासीं असां उन्हनि खे बि जेको सम्झंदासीं उन्हनि ते हलाईंदासीं त जीअं असां ईंदड़ जेके 12वीं क्लास जा इम्तिहान आहिनि हाणे जल्दी इम्तिहान थियण अप्रैल में मई में इम्तिहान थींदा उनखे असां पंहिंजे कोर्स खे कवर करे सघूं ऐं सम्झी सघूं पढ़ी सघूं ठीकु आहे मूंखे मुंहिंजे नाले खां वाक़िफ़ आहियो मुंहिंजो नालो इलाही बख़्श ॼाणा ऐं तालीम एमफिल सिंधी ऐं एमए सिंधी मुंहिंजी जेको आहे सो पोस्टिंग जेका आहे उहा गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल कासमाबाद हैदराबाद में आहे ऐं उते सिंधी पढ़ाईंदो रहंदो आहियां ऐं हिते तव्हांखे 12 क्लास जी सिंधी पढ़ाईंदुमि जेको गुज़िरियल 2014 खां वठी 2019 ताईं मां लगातार गवर्नमेंट हयात गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल में पढ़ायो पर हाणे गवर्नमेंट में पढ़ायो ठीकु आहे इन सां गॾोगॾु अॼोके असां जेको तारुफ़ी लेक्चर आहे उन्हीअ जी शुरूआत कयूं था त जीअं असां खे ख़बर पए त असां 12 क्लास में पढ़ंदासीं छा छा कहिड़ियुनि शयुनि खे असां जेको आहे फोकस कंदासीं ऐं उनमें कहिड़ा कहिड़ा उनवान आहिनि ऐं कहिड़ा जेको आहे उन में सबक शामिल आहिनि या मज़मून शामिल आहिनि जिन खे असां अॻिते तफ़सीली तौर ते पढ़ंदा रहंदासीं 12 दर्जे जी जो तारुफ़ी लेक्चर आहे उन तारुफ़ी लेक्चर में मां सिर्फ़ खयो आहे त कहिड़े नमूने सां उहो असांजो कोर्स विरहायल आहे उन सॼी जेको कोर्स असांजो विरहायल आहे उन विरहायल कोर्स जो ही सभु शयूं असांजे साम्हूं आहिनि नसर में आहे मज़मून कहाणी नाविल हाणे मज़मून छा खे थो चइजे कहाणी छा आहे नाविल छा आहे मां इहा तव्हांखे अॻु बात जॾहिं PhD GST जा हलिया पे लेक्चर्स तॾहिं ॿुधाए चुको हुउमि पर उनजे बावजूदि हिकु दफ़ो ॿीहर इन्हनि खे नंढियुनि डेफिनेशन सां ॿीहर असां ज़रूरु अॻिते हलाईंदासीं नज़्म में जेके शुमार आहिनि क़दीम शायरी असासी शायरी अरूज़ी शायरी जदीद शायरी ऐं लोक शायरी इन्हनि सभिनी शायरी जा जेके क़िस्म आहिनि सिन्फ़ूं आहिनि ऐं इन्हनि जा शाइर आहिनि उन्हनि ते बि असां मुफ़सिल ॻाल्हाईंदासीं छाकाणि जॾहिं असां इंतिहाई 12 क्लास जे तारुफ़ी लेक्चर में अचूं था 12 पढ़ूं था त इहो सम्झो त पूरो अदब आहे ऐं अदब सां लाॻापियल मज़मून आहे ऐं उन में साॻिया उहे शाइर आहिनि जेके अॻिते हली असांखे पढ़णा पवंदा आहिनि या असांजे कोर्स सां लाॻापियल आहिनि सिंधी व्याकरण यानी कि ग्रामर जो भी तमाम घणो किरदार आहे ऐं इहे साॻियो ग्रामर पुण हिते पढ़ियो वेंदो ऐं असांजे ग्रामर में जामिय ग्रामर पढ़ियो वेंदो त इस्म खां वठी सभई लफ़्ज़ 28 लफ़्ज़ ऐं उन खां वठी मुख़्तलिफ़ जेको आहे सो इन जो बीहक जूं निशानियूं या ॿियो जेके इन जा जुमलनि जा क़िस्म आहिनि इन्हनि ते पढ़ंदासीं छाकाणि त इन में घणो न ईंदो आहे ग्रामर जंहिंजे करे ग्रामर जेको इम्पोर्टेंट या लाज़मी आहे उनखे असां पढ़ंदासीं सिंधी शायरी जूं सिन्फ़ूं ऐं सनतूं चूंड शायरी जूं सिन्फ़ूं ऐं सनतूं जेके चूंड आहिनि उन्हनि ते असां उहे पढ़ंदासीं ऐं सम्झंदासीं त जीअं असां उन्हनि खे बि पंहिंजे कोर्स में शामिल कयूं छाकाणि जेके मख़सूस सिन्फ़ूं आहिनि जेके मक़बूल सिन्फ़ूं आहिनि मख़सूस ऐं मक़बूल सिन्फ़ूं जेके ईंदियूं आहिनि उहे असां हिन कोर्स में पढ़ंदासीं त जीअं असां उनजी उन्हनि सां शनासाई थी सके
हाणे अचो त असां अचो था नस्र जे भाङे ते त नस्र में असां वटि कहिड़ा कहिड़ा सबक या मज़मून शामिल आहिनि जिन खे असां अॻिते हली पढ़ंदासीं। पहिरियों आहे क़ौमी जज़्बो ऐं क़ौमी अख़लाक, जेको हकीम फ़तेह मोहम्मद सेवाणी जो लिखियलु आहे।